जहर जिंदगी तू निकिरण थी कर न केरो वो तोखे छॾे न वेंदम। मां चवां थो हे सोचण जो वक़्तु न आहे वो मूंखे न पर तोखे मारण आया आहिनि। निकिरण थी कर असांखे रुगो इहा ख़बर पई आहे त छोरीअ खे केरु अगवा करे वियो आहे। के था चवनि त मारे छॾियो अथनि ऐं के वरी इहो बि चवनि था त छोरी उन्हनि खां भॼी वञण में कामयाबु थी वई आहे। वधीक त हाणे मुंहिंजो इहो ख़ुदा ई बहितर ॼाणे थो। जी असां खीरूअ खे लेटायोसीं न इन वज वठी सिधो ॻोठ भॼी वई। हाणे छा कबो दा? खैरू वारा अॼु राति अस्पताल में हूंदा। असां खैरू वारनि जे घर में खिड़ी वञी छोरी खे पूरो करे अचूं। मूं ॾिठो आहे त जॾहिं बि अदा मूंसां ख़ुशि थी ॻाल्हाईंदो आहे तोखां इहा ॻाल्हि बर्दाश्त न थींदी। न मीरा ये तुझी वहम आहे। तव्हां भाउ भेण भला ख़ुशि थींदो त मूंखे छो साड़ थींदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।